जी तो नाज़रीन तव्हां ॾिसी रहिया आहियो सेवानी ट्यूब। अॼु अचो तव्हांखे हिकु नई मखलूक सां मिलायूं था। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। साईं तव्हां ॿुधाईंदो ही कहिड़ी मखलूक आहे ऐं किथां आई आहे? हाँ बाबा ॿुधाईंदासूं। ही रात जो टेम हुयो, ये चमकाहट थी, मां ॿाहिरि निकितुसि त ही मखलूकात पियल ही साईं हिनखे कुझु कोन हो। ओॾी महिल तव्हां ॾिसो आहे न, तव्हां पाण ई भॼी वञो आहे। पोइ तव्हांखे ख़ौफ़ न थियो उन टाइम? साईं मूंखे पाण खे ई ॾाढो ख़ौफ़ थियो। ही ॿाला बि ॾिसी भॼी आहे। पोइ मूं साईं दर्जी खे घुरायो, उन खां हीउ लिबास ठारायुमि, पारायोमांसि। भला हीउ नुक़सानु कोन थो पुॼाए? तव्हां बीठा आहियो, ॿार बीठा आहिनि। न साईं नुक़सानु कंहिंखे कोन थो पुॼाए। ही छा थो चए? इहो कहिड़ी ॿोली आहे? साईं इहे ॿोली फरेश बि आया पुछा गछा कयूं, पर उन्हनि खे बि ॻाल्हि सम्झ में कोन वेठी थी, अलाए छा थो चए। अच्छा जी तव्हां नासा खे ॿुधायो अथव? न साईं उन्हनि खे कोन ॿुधायो अथऊं, उन्हनि खे ख़बर कोन्हे। जीअं ख़बर पवंदी न उहो पाण ई हलाईंदा हेॾां। अच्छा जी पोइ ही छा खाए थो, छा थो करे? साईं का ख़बर चार कोन्हे। ही मथे हिकिड़ो पथर अथसि, इहो बि जेॾी महिल निकितोसि त मां हेतिरो हुयो, हींअर वञी एतिरो बचियो आहे, पर इन जी बि का ख़बर नथी पए असांखे। पोइ खाए थो छा हिन पथर खे? साईं ख़ुदा खे ख़बर आहे, इन जी ख़बर असांखे नथी पवे। अच्छा माना इहो पथर वॾो हुयो? जी साईं मां जेॾी महिल शुरूआति में ॾिठुमि त वॾो पथर हो। अच्छा जी माना इहो एतिरो वञी बचियो? ही ॿार डिॼनि कोन था, हिन जो आवाज़ कढे पियो थो। शुरूआति में साईं ॾाढा ॾिना, पर हींअर जो असां पाण बीठा आहियूं हिते, इन जे करे ॿारड़ा बि बीठा, न त हिते को बि ॿार नथो बीहे। मुश्किल में बीह जी जी साईं डांस बि कंदो आहे। डांस बि कंदो आहे? जी जी साईं। छा ते डांस कंदो आहे, कीअं कंदो आहे? साईं को साउंड वग़ैरह हलायो या गानो हलायो त पोइ डांस कंदो आहे साईं। डांस बि कंदो आहे? जी पोइ इहो असांखे ॾेखारींदो? हाज़ुर साईं तव्हांखे ॾेखारियूं था। ॾेखारियो। साउंड हलायूं था। हलायो साउंड। हा साईं इजो साईं साउंड हली वियो। ॾिसी रहिया हो ये अजीब मखलूकात जेका लथी आहे, चवनि था त मथां आसमान खां हेॾां सो डांस बि हणे थी, जेको आहे सो गाने ते। हींअर गानो वॼी रहियो आहे, हीअ मखलूक डांस पई करे। सम्झ में कुझु कोन थो अचे ही कहिड़ी मखलूक आहे ऐं किथां जी मखलूक आहे।